वगण मां ख़बर ॾींदा हलो त वगण पुलिस जी कार्रवाई हिक मनशियात फ़रोश गिरफ़्तार करण जी दावा मथुस मनशियात फ़रोशी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। उन सिलसिले में एसएचओ वगण मंज़ूर अली चांडियो ॿुधायो त ॻुझी इतला ते पुलिस नफ़री में एएसआई अकबर लाशारी ऐं ॿिया एहलकार साण करे यारूदेरो मोड़ वटां लीलो रैंक रोड ते कार्रवाई कंदे हिक मनशियात फ़रोश रियाज़ खासकेली खे गिरफ़्तार करे वटां 200 ग्राम चरसत कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार मथां केस दाख़िल कयो वियो आहे। समाजी बुराई समेत ॾोहारियुनि खिलाफ़ भी सख्त कार्रवाइयूं हलंदड़ आहिनि। हिन वधीक चयो त मनशियात हलाईंदड़नि खे हरगिज़ बख़्श न कयो वेंदो। मनशियात समाजी नासूर आहे जंहिंखे पाड़ा पटे छॾींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।